आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो ना बाज बि ओॾियाई मंगा, सभिनी ॾिसंदड़नि पिरी प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम, मौला अली मदद। दोस्तो, हमेशह जीअं कंहिं न कंहिं सुठे फ़नकार सां गॾु तव्हांजी ख़िदमत में हाज़िर हूंदा आहियूं। अॼु असीं लाड़कानी शहर में मौजूदु आहियूं ऐं लाड़कानी तमामु सुठो फ़नकार जेको राग खे मुकमल ॼाणे थो, सम्झे थो, परखे थो। अचो त असीं उन फ़नकार सां पंहिंजी गुफ़्तगू जो इंशाअल्लाह आगाज़ बि कंदासीं। उन फ़नकार जो नालो आहे शिराज़ अली अब्बासी। शिराज़ अली अब्बासी कॾहिं खां पंहिंजे मौसीक़ी जी शुरूआति कई आहे। इहो समूरो प्रोग्राम इंशाअल्लाह असां पंहिंजे प्रोग्राम में इंटरव्यू दौरान पुछंदासीं। ऐं अवां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त जिन बि दोस्तनि असांजे चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। अचो त असां पंहिंजे प्यारे फ़नकार, अॼोके महिमान फ़नकार मोहतरम शिराज़ अली अब्बासी सां गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था। सर अस्सलाम वालेकुम, या अली मदद। वालेकुम सलाम, मौला अली मदद। सर, असांजे नाज़रीन खे पहिरियों त इहो ॿुधाईंदा तव्हां कॾहिं मौसीक़ी जी शुरूआति कई आहे ऐं तव्हांजो मौसीक़ी में उस्ताद केरु रहियो आहे? साईं, मूं 88 खां म्यूज़िक जी शुरूआति कई आहे। स्कूल जे दौरान स्काउटिंग में असांजा नंढा नंढा प्रोग्राम थींदा, उनखां मूं स्टार्ट कयो आहे। बाक़ाइदगी सिखिया वरी मूं 90 में शुरू कई आहे, मोहतरम उस्ताद अनवर अली सांगी साहिब खां। अचो त नाज़रीन, शिराज़ अली अब्बासी साहिब खां पुछूं था त तव्हां ॾिसंदड़नि पिनी प्यारनि खे कंहिंजो कलाम ॿुधाए पियो? साईं, हींअर मूं जेको कलाम ॿुधाईंदुमि तव्हांखे, उहो असांजे लाड़काणे जो बहितरीनु शाइरु आहे मेहरान धामराव साहिबु। तमामु सुठो शाइरु आहे लाड़काणे जो। हुनजी शइ आहे जेका हींअर ई कंपोज़ कई आहे ऐं हींअर ई तव्हांजे साम्हूं पेश कयूं। मूंखे उमेदु आहे त तव्हां पंहिंजो रायो बि ॾींदव ऐं उनखे वंडींदव बि। तव्हांजी महिरबानी। गुली त सुकून मिली
गुली त सुकून मिले पियो हीर गुली त सुकून मिले पियो हूअ खिली त सुकून मिले पियो हूअ खिली त सुकून मिले पियो हीर गुली त सुकून मिले पियो हीर गुली त सुकून मिले पियो। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल